KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी खबरुनि जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां सुधीर अमन खटराणी। तव्हां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक़्त जी आम ख़बर। गढ़ी यासीन तालका बार एसोसिएशन जे सदर सीनियर एडवोकेट ज़ाहिद मेमण पारां वार्ड 4 जे काउंसलर बैरिस्टर मुस्तफ़ा खान दुरानी जे मान में चांहि पार्टी रखी वई। डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन शिकारपुर जे अॻूणी सदर सैयद मोहम्मद अली शाह ऐं बार जे सीनियर वकीलन पार्टीअ में शिरकत कई। उन मौक़े ते बैरिस्टर आगा मीर मुस्तफ़ा खान दुरानीअ बार लाइ वाटर प्यूरिफिकेशन कूलर पिणु डोनेट कयो। प्यारो भाउ दोस्त मीर मुस्तफ़ा खान दुरानी साहब अॼु असांजी तालिका बार गढ़ी यासीन में पहिरियों दफ़ो आयो आहे। असांजे लाइ इंतिहाई ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त हू हिकु असांजो शहर जा हिकिड़ी फैमिली वॾी फैमिली आहे, हुनजो मेंबर बि आहे ऐं गॾोगॾु असां उन्हनि खे मुबारक बि ॾियूं था त हू जेको सिलेक्ट थी एज़ अ टाउन कमेटी गढ़ी यासीन जे मेंबर जी हैसियत सां बि हिन सां उन सां गॾोगॾु हिकिड़ी ॿी जेकी ॻाल्हि आहे त आम वारे ढके तोखे ॾिसे न ॾे आम न करे असां के बि उन सां गॾोगॾु असांजो ॿियो दोस्त बि मेंबर मोहम्मद बाक़िर मंगी साहब उहे बि मेंबर थियो आहे। ॿिया शहरी असांजे शहरी इतिहाद जा यंग दोस्त बि आहिनि, उन्हनि खे बि असां दिलि जी गहराइनि सां वेलकम था कयूं। मुंहिंजो दिलि जी गहराइनि सां अस्सलाम वालेकुम ऐं मां तव्हांजो इंतिहाई जेको आहे दिलि जी गहराई सां शुक्रगुज़ार आहियां त तव्हां एॾो सुठो मुंहिंजो वेलकम जेको कयो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। खबरुनि जी दुनिया।